अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में के बलिकार माया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान सां जंगबंदी बरक़रार आहे। आबनाई हरम से नाकाबंदी करे रहिया आहियूं। ईरान तेल विकिरो न करे सघंदो। ट्रंप पारां ईसायुनि जे रूहानी अॻवान पोप लियो ते सख़्त तनक़ीद। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मूंखे अहिड़ो पोप न घुर्जे जेको अमरीकी सदर ते तनक़ीद करे। पोप लियो ईरान जे एटमी हथियार रखण खे सही सम्झे थो। ॿिनि पाकिस्तानी जहाज़नि खे आबनाई हरम्स पहुचण बाद ओचितो वापसि कयो वियो। जहाज़ शालामार ऐं ख़ैरपुर खे 14 अप्रैल राति जो UAE ऐं कुवैत लाइ रवानो थियणो हुयो। ईरानी पार्लियामेनी नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त आबनाई हरम्स तां गुज़रण वारे हर जहाज़ खे नए कंट्रोल निज़ाम तहत टूल ॾियणो पवंदो। रूसी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त हुकूमत क़ौमी मफ़ादनि तहत आबनाई हरम्स ते कंट्रोल ऐं मैनेजमेंट क़ाइमु कंदी। असां अमरीकियुनि ते एतमाद नथा करे सघूं।